रुकंदासीं शहीद बेनज़ीराबाद जो ज़िले में बोर्ड जे पानी जो तबाहकारियूं जारी आहिनि। ख़बर सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिकु ॾींहुं अंदरि 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। नवाबशाह वेझो ॻोठ मौला बख़्श चांडियो में घर जी छिति किरण सबबि भाउ भेण फ़ौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे असां शेयर कयूं पिया। काज़ी अहमद में बरसाति जे पाणी मां 2 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। ॻोठ फ़तेह अली मरी में गैस जो विघे हिकु ॿारड़ी फ़ौत थी वई आहे। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे शहीद बेनज़ीराबाद ज़िले में बोर्ड जे पाणी जूं तबाहकारियूं जारी आहिनि। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिकु ॾींहुं अंदरि 5 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नवाबशाह मां AK राहिरी खां। AK कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाही ॾिजो। जी बिल्कुलु, गुज़िरियल जेके बरसाति जेको तबाहकारी करे जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे हिन महिल ताईं गैस्ट्रो सबबि जेको 4 ॼणा फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे 100 खां जेके वधीक जेके आहिनि मासूम ॿार मुख़्तलिफ़ बीमारियुनि समेत गैस्ट्रो में मुब्तला थी विया, जेके मुख़्तलिफ़ ज़िले जे अस्पतालुनि में मौजूदु आहिनि। मेडिकल कैंपूं जेके लॻाई वियूं आहिनि सिहत जे हवाले सां, उन्हनि में जेको आहे अणपूरी जेको आहे सहूलियतूं आहिनि, जंहिंजे करे जेको आहे आइनी बीमारियुनि में जेको आहे इज़ाफ़ो थी रहियो आहे। जॾहिं महिरबानी मुंहिंजी आगाही ॾियण लाइ।